अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार माहिया फराशात सब खां पहिरियों नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जे तेहरान में ईरानी पड़ही वज़ीर अब्बास अराग़ची में मुलाकात। ख़ित्ते में छिकताण घटाइण अमुन ऐं इस्तेहकाम लाइ सिफ़ारती कोशिशुनि ते ॻाल्हि ॿोल। ॾखण एशिया जी सिक्योरिटीअ जे हवाले सां कोशिशुनि ते बि ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन जे 6 ॾींहनि जे दौरे जे पहिरें मरहले में हांगज़ो रवानो। पड़ही वज़ीर, मनसूबाबंदी वारो वज़ीर, इत्तलात वारो वज़ीर ऐं IT वारो वज़ीर बि वज़ीर आज़म सां गॾु। शहबाज शरीफ ज़िनजियांग सूबे जे पार्टी सेक्रेटरीअ सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म मशहूर चीनी कंपनियुनि जे CEO सां पिणु मुलाक़ातूं कंदो। अमेरिका जे पड़ही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त अमेरिका ईरान ॻाल्हियुनि में पाकिस्तान जी ठियाकड़ी कराईंदड़ आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मुसलसिल राब्ते में आहे। अमेरिका सां मुआहदे लाइ ईरान खे फ़ैसिलो करणो आहे। उमीद आहे त ईरान मुआहदो तइ थी वेंदो ऐं ओपनाई हुर्मुज़ खे ॿीहर खोलियो वेंदो। अमरीकी पड़ही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त असां मुआहदे ते कमु करे रहिया आहियूं। असां वटि प्लान बि मौजूदु आहे। ईरान खे टूल टैक्स निज़ाम खां रोकण लाइ अक़वाम मुतहदा जो बेल्ट फॉर्म बि इस्तेमालु करे रहिया आहियूं। ईरान एटमी हथियार नथो रखी सघे। आबनाई हुर्मुज़ जे मसइले खे हल कंदासीं।